अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुणो तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ी अहमद लाॻोट जीवर टावरी जे रहवासियुनि राणो खान टावरी, ख़ादम हुसैन हकीम ऐं मुराद ख़ातून प्रेस क्लब काज़ी अहमद जे साफ़ ॾाढो एहतजाज कंदे चयो त असांजा सौट असांखे ॻोठ मां लॾाइण लाइ हर असां करे रहिया आहिनि। हुननि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि जो वधीक चवणो हो त सौटनि सां प्लाट जे माप तां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो फ़ैसिलो सैयद ज़ैन शाह कयो, जंहिंमें ॿिन्ही हंधुनि खे प्लाट जे कम खां रोकियो वियो त जेसिताईं माप न थिए केरु बि कमु न कराईंदो। पर असांजे सौटनि फोटो अली नवाज़ शरीफ़ टावरी फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे पंहिंजे प्लाट जो कमु करायो पिए त असां कारीगर खे प्लाट जे कम खां मना कयो त असांजा सौट असां मथां मथ छिरिजी पिया। जिन असांजी सर्वे ज़मीन ते कमु कंदड़ ट्रैक्टर खे रोके असांजे यासीन वलद ख़ुदा बख़्श टावरीअ खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुननि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। असां न जाजी कोई थन, असांजा गस बंदि कया अथनि, असांजा रोड बंदि कया अथनि। असां न्याणियुनि खे निकिरण जी वाह न आहे, जैसी कहिड़े पासे निकिरूं। साईं ज़ैन शाह फ़ैसिलो कयो आहे। साईं ज़ैन शाह चयो त बाबा माप कंदुसि, उन खां पोइ केरु बि कदम न खणे। इन करे असां बि घर हिते छॾे ॾिना आहिनि। हुननि बि छॾिया। 7 मुहर्रम जे ॾींहं खां वठी हुननि शैतानगिरी करे राज़ा घुराए कमु कया अथनि। असां उन्हनि खे मना कराया। साईं ज़ैन शाह ॾे फ़ोन कराई आहे। साईं ज़ैन शाह राति इन्हनि सां ॻाल्हायो त बाबा केरु बि कदम न खणे ऐं उन खां पोइ जेको आहे सो मां माप 12 तारीख़ कंदुसि। सभई अची लठियूं खणी ऐं असांखे विहण लॻा। पोइ नेठ असां ट्रैक्टर उते छॾे, असां ट्रैक्टर बि नथा काइण ॾियनि। जेको आहे सो राति असांजो जेको आहे मुंहिंजे भाउ खे उते ट्रैक्टर ते छॾिया हुआ त बाबा तूं सुम्ह मत को ट्रैक्टर सां हरकत करे। जेको आहे इन करे पोइ राति सुतो पियो आहे। हुनखे राति 1:15 बजे फायरिंग करे हुनखे अगवा कयो अथनि। का ख़बर कान्हे त मिले थो या नथो मिले, अलाए मारे छॾियो अथनि, अलाए कहिड़ा गुम करे छॾियो अथनि, का ख़बर कान्हे। अच्छी मख चांदी जहिड़ी कप आहे, हुनजी भली पैदावार खे हासिलु करण में हिकु तमामु वॾी रुकावट आहे। बेघेट अच्छी मख खां पाक चांदी जहिड़ी भली पैदावार। बेघेट लाखा पेस्टिसाइड जूना मोड़ी ते दस्तियाब आहे। प्रोपराइटर अब्दुल हकीम खसकेली। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जुणो।